Bismillahirrahmanirrahim. Welcome to Sin Soft Studio. This is Sahil Chandiyo. So अॼु असां जेको सिखूं था नेक्स्ट असां MS ऑफिस ते वीडियो आहे जेको असां कोर्स सिखूं पिया उनखे असां अॻिते वधायूं था. लेट्स सी उन में असां कहिड़ियूं शयूं अॻ में सिखियूं हाणे असांजूं कहिड़ियूं शयूं रिमेनिंग इन MS वर्ड जूं. होप त तव्हांखे सभु शयूं ईज़ी तरीक़े सां सम्झायूं वञनि थियूं. अगरि तव्हांखे का बि शइ सम्झ में नथी अचे त प्लीज़ तव्हां कमेंट कयो, असां तव्हांखे रिप्लाई लाज़मी ॾींदासीं. लेट्स सी उन में असां कहिड़ो मेन्यू हींअर सिखूं था. अचो त ॾिसूं उन में कहिड़ियूं असांजूं रिमेनिंग शयूं आहिनि ऐं ऑफिस जे वर्क में कहिड़ी असांखे फैसिलिटेट करे थी MS ऑफिस माइक्रोसॉफ्ट ऑफिस 7. लेट्स सी असां सिखूं था MS वर्ड, उन खां पोइ एक्सेल सिखंदासीं, पावर पॉइंट एंड सो ऑन. जेकी बि पोइ हिते उन जा कंपोनेंट्स रहियल हूंदा उहे असां सभु सिखंदासीं. अचो त असां अॻिते पंहिंजे कम खे वधायूं. जीअं असां होम मेन्यू सिखियोसीं इंसर्ट पेज लेआउट, हाणे असां सिखंदासीं रेफरेंसिस. रेफरेंसिस मीन्स असां का बि शइ रेफरेंस ॾियण जे लाइ असां यूज़ कराईंदा आहियूं रेफरेंस मेन्यू खे. मीन्स जॾहिं बि असां का बि शइ जनरेट कंदा आहियूं, बुक था ठाहियूं या असां नोट्स था ठाहियूं, असां रेफरेंस किथां किथां खयां आहिनि उहो असांजी सॼी सेटिंग इन रेफरेंस मेन्यू जे थ्रू ॾींदा आहियूं. या असां इंडेक्स ॾींदा आहियूं या टेबल कंटेंट ॾींदा आहियूं. लेट्स सी असां उन में कहिड़ी शयूं कंदा. सभ खां पहिरियां ही ॾिसो असांजी टेबल आहे, टेबल ऑफ कंटेंट्स. मीन्स के जॾहिं असां बुक ओपन कराईंदा आहियूं त उन में सभ खां पहिरियां मथां हेडिंग लिखियलु हूंदी, जीअं चैप्टर 1 आहे उन जा कहिड़ा टॉपिक्स हूंदा, उहे सभु शयूं हिते अची वेंदियूं आहिनि. जीअं फॉर एग्ज़ाम्पल ही सॼा कंटेंट्स इन ऑटोमेटिक टेबल आहे या मैन्युअल. असां मैन्युअल पंहिंजी सेट करणु चाहियूं त असां जस्ट क्लिक कंदासीं त असांजी मेन्यू इन जी अची वेंदी. असां को बि ॾियूं टेबल ऑफ कंटेंट्स आहे, यानी कि हिते असां जेको बि चैप्टर ॾियूं, फॉर एग्ज़ाम्पल असां चैप्टर था ॾियूं 1, उन में छा छा हूंदो. जीअं फॉर एग्ज़ाम्पल IC यानी कि इंट्रोडक्शन टू कंप्यूटर, उन जा सभु टॉपिक्स कहिड़ा हूंदा. जीअं फॉर एग्ज़ाम्पल असां ॾियूंसि हार्डवेयर ऐं असां हार्डवेयर एंड सॉफ्टवेयर, या असां ॾियूंसि था इनपुट आउटपुट. ही कुझु टॉपिक्स जीअं असां ॾींदा आहियूं. जीअं फॉर एग्ज़ाम्पल चैप्टर 1 में कहिड़ा कहिड़ा टॉपिक हूंदा आहिनि जीअं असां नॉर्मली बुक में ॾिसंदा आहियूं. अगरि असां ऐड करणु चाहियूं या ॾिसूं हुन जी लेवल कुझु सेटिंग करणु चाहियूं हुन जी टेक्स्ट वग़ैरह, त असां हिन खे सिलेक्ट कयो. सिलेक्ट करण खां पोइ असांजा लेवल वग़ैरह हितां असां हुन जी जीअं फॉर्मेट्स स्टाइल्स हूंदा आहिनि उहे असां ॾेई सघूं था हितां. इट मीन्स ही असांजा सॼा टेबल ऑफ कंटेंट्स हूंदा आहिनि जिन खे असां सेटिंग वग़ैरह कराईंदा आहियूं. सिमिलरली मीन्स कि अगरि असां हिन खे सेटिंग वधीक ॾियणु चाहियूंसि त असां छा कंदासीं, हितां लेवल 2 टेबल, ही ऑटोमेटिक हुन जी लेवल्स थी वेंदी आहे. यानी कि असां कुझु बि टेक्स्ट वग़ैरह ॾियूं था त उहा लेवल हुन जी सेट थी वेंदी आहे हिन जी. ठीकु. मीन्स इन जो कंटेंट्स ही असां स्टाइल्स वग़ैरह चेंज कराईंदा आहियूं हिन जी मदद सां. उन खां पोइ आहे असांजो उन खां पोइ आहे इंसर्ट फुटनोट. फुटनोट मीन्स कि असां जेकॾहिं सॼे इहो ईअं चई सघूं था त असां को पैराग्राफ खयूं आहे, उन पैराग्राफ जी सॼी रेफरेंस था ॾियूं त असां फुटनोट ॾेई छॾींदा आहियूं. जीअं फॉर एग्ज़ाम्पल रेफरेंस बाय असां जंहिंजो बि ॾियूं कहिड़ो बि हुजे. फॉर एग्ज़ाम्पल असां गूगल खां खयूं आहे या असां खयूं आहे गूगल तां खयूं आहे या असां यूट्यूब तां खयूं आहे, त असां उहो ॾेई सघूं था विद दी हेल्प ऑफ हिन जी. ठीकु आहे. इट मीन्स असां जेको बि रेफरेंस खयों आहे, जेको बि असां यानी कि हितां लिखंदासीं ऐं उनजो जेको रेफरेंस हूंदो असां ॾिसंदासीं सॼो जेको पैराग्राफ आहे उहो किथां खयल आहे, त गूगल खां खयल आहे. मीन्स उन खां हेल्प वरिती वई आहे. एंड नोट असां जेकॾहिं ॾिसंदासीं त ॿियो बि असां ॾियणु चाहियूं. ॾिसो हू असांजो फर्स्ट हुयो, हीअ असांजो सेकंड हुनजो एंड नोट. ईअं असां ॾियणु चाहियूं ज़्यादा असां ॾेई सघूं था. ॾिसोसि नंबरिंग वधंदी वेंदी, बाक़ी हुन इंसर्ट एंड नोट हितां ॾींदा. ॾिसोसि मीन्स कि उहो 1 बाय 1 हुनजी इंक्रीज़ थींदी वेंदी. असां प्रीवियस ते वञणु चाहियूं या उन खां पोइ नेक्स्ट एंड नोट ते वञणु चाहियूं, उहे सभु शयूं असां हितां प्रीवियस एंड नोट. जीअं फॉर एग्ज़ाम्पल हिते बि ठाहियूं असां नेक्स्ट ते वञणु चाहियूं, ही नेक्स्ट ते असां अची वेंदासीं. शो नोट्स ते असां नोट्स ॾिसूं हुन जे बारे में त कहिड़ो कहिड़ो नोट्स ॾिनल आहे एरिया ते. ही ॾिसो नोट्स यानी कि किथां खयल आहे. ही असांखे हेल्प आउट कराईंदो त किथां असां उहो जेको एंड नोट आहे कंहिंजे बारे में असां ॾिनो आहे हुन जे लाइ ॾियणु. उन खां पोइ
जीअं इंसर्ट साइटेशंस मीन्स असां का बि शइ ठाहींदा आहियूं, जीअं बुक वग़ैरह ठाहियूं था उनजो आथर वग़ैरह कीअं ॾींदा आहियूं, उहो असां विद दी हेल्प ऑफ न्यूज़ सोर्स था खणूं। फॉर एग्जांपल असां आथर जो नेम फॉर एग्जांपल सिनसॉफ्ट था ॾियूंसि स्टूडियो। टाइटल छा आहे फॉर एग्जांपल कंप्यूटर। ईयर कहिड़ो आहे फॉर एग्जांपल 2020। सिटी कहिड़ो आहे फॉर एग्जांपल कंबर या लारकाना। पब्लिशर केरु आहे उहो असां पब्लिशर ॾींदासीं फॉर एग्जांपल कुझु बि ॾियणु चाहियूं असां उहो ॾेई सघूं था कंहिंजी मदद सां। अगरि पब्लिशर हुजे त असां ॾेई सघूं था। फॉर एग्जांपल असां था ॾेई छॾियूंसि साइंस यानी कि CS था ॾेई छॾियूं, यानी कि पब्लिशर्स CS आहे। ओके कराईंदासीं, उहा सॼी सेटिंग साइटेशंस हिते अची वेंदी। मीन्स के हीअ असांजी इंसर्ट साइटेशंस हितां ही ॾिसो हिते डायरेक्टली असां जेकॾहिं इहो ॾियणु चाहियूं हिते त असां ही सॼो ठाहियलु आहे आथर्स। ॾिसो जेको बि हूंदो सिनसॉफ्ट स्टूडियो हुनजो साइटेशंस हिते अची वेंदो। मीन्स के हिते हिन एडिट करणु चाहियूं सोर्स खे या एडिट साइटेशंस खे असांजो उहो पेज नंबर ॾियणु चाहियूं आथर खे या कंहिंखे बि एडिट करणु चाहियूं या सभिनी खे करणु चाहियूं त उहो असां चेंज करे सघूं था, यानी कि पेज नंबर ते उहो पाण शो थिए। मैनेज करणु चाहियूं उनखे त मैनेज करे सघूं था। जीअं मीन्स के असां उनखे दुबारा असां उनखे एडिट करणु चाहियूं असां करे सघूं था। एडिट कंदासीं त असां एडिट ते हिते वापसि एडिट करे सघूं था। उनखां पोइ असां हिनखे डिलीट करणु चाहियूं त सिमिलरली असां हितां डिलीट करे सघूं था। हीअ हुनजो करंट लिस्ट आहे असांजी जेका असांजी हितां हुई त उहा असांजी करंट हिते तव्हांखे साइटेशन सॼी अची वेंदी। बाइबिलोग्राफी एंट्री कहिड़ी आहे? बाइबिलोग्राफी मीन्स उनजे बारे में असां इंफॉर्मेशन ॾियणु चाहियूं असां ॾेई सघूं था हितां डायरेक्टली। इंसर्ट बाइबिलोग्राफी मीन्स के हीअ असांजी हुनजी जेका बि हूंदी इंफॉर्मेशन हितां अची वेंदी हुनजी। उनखां पोइ ही हुनजी स्टाइल्स आहिनि वग़ैरह जेके बि असां ही यूज़ असां यानी कि सिटीज़ वग़ैरह या किथे बि हुजे उहो सार्ट करणु चाहियूं असां करे सघूं या उनखे स्टाइल्स कहिड़े बि तरीक़े सां ॾियणु चाहियूं असां ॾेई सघूं था। इंसर्ट साइटेशंस असां उनखे फिगर्स वग़ैरह ॾियणु चाहियूं कैप्शन, जीअं फॉर एग्जांपल असां पिक्चर इंसर्ट था कयूं। फॉर एग्जांपल असां हितां फॉर एग्जांपल ही ॾिनीसीं पिक्चर, हिनजी साइज़ असां घटि था कयूंसि जीअं हिनखे असां थोरो टाइट करे छॾियूं जीअं असां हुनखे चुरपुर कराए सघूंसि। ठीकु आहे। असां हिनखे ॾियणु चाहियूं फॉर एग्जांपल रेफरेंस यानी कि साइटेशंस हिनखे असां फिगर जे नालो था ॾियणु चाहियूं। फिगर जेका बि हुजे तव्हां ॾेई सघोसि था। ओके कयोसि तव्हांजी फिगर 1 अची वेंदी। ॾिसो मीन्स के फिगर 1 आहे। अगरि फॉर एग्जांपल असां हिनखे कॉपी करे ॿी था रखूं तस्वीर पेस्ट कयोसीं, हिनखे बि असां छा कयूंसि टाइट करे छॾियूंसि फॉर्मेट मां हितां ई था करे छॾियूंसि। चलो इनखे ई असां ॾेई था छॾियूंसि हितां रेफरेंस असां साइटेशन जीअं हिन पेज नंबर अच्छा ही सेम आहे तॾहिं असां हुनखे ॾेई नथा सघूंसि। असां फॉर एग्जांपल ॿी तस्वीर था इंसर्ट कयूंसि। फॉर एग्जांपल ही तस्वीर ॾिनीसीं, ही असांजी तस्वीर हिनखे असां डिक्रीज़ था करे छॾियूंसि। हिनखे सेम तरीक़े सां असां साइटेशंस वग़ैरह जेको बि ॾियणु चाहियूंसि असां ॾेई सघूंसि था। ठीकु आहे। में बि न खणे छो त ऑलरेडी हिकु ॾिनल आहे हुनखे तॾहिं असांजो कॾहिं कॾहिं न खणंदो आहे ही रेफरेंस साइटेशंस, छो त ऑलरेडी हिनखे ॾिनल आहे त उहो साइटेशंस हिनखे फिगर 2 ख़ुदि पाण मुराद उहे तस्वीरूं अची वेंदियूं, यानी कि जेका बि असांजी तस्वीर हूंदी हुनखे डायरेक्टली असां ईअं फिगर आउट्स ॾेई छॾींदा आहियूं। उनखां पोइ असां अगरि कुझु बि ॾियणु चाहियूं फॉर एग्जांपल असां हिनखे डिलीट था कयूंसि। न्यू पेज था करे छॾियूंसि। ठीकु आहे। ही न्यू पेज असां छा कंदासीं फॉर एग्जांपल रेफरेंस असां हितां जीअं सिखियोसीं इंसर्ट साइटेशंस यानी कि पिक्चर्स जेके बि हूंदियूं उन्हनि खे असां कैप्शन ॾींदासीं या ऑब्जेक्ट जेको बि हूंदो उनखे असां ॾेई सघूं था। इंसर्ट टेबल आहिनि, टेबल ॾियणु चाहियूं जीअं असां ही टेबल आहिनि इंसर्ट कंदासीं उहे शयूं असांजूं अची वेंदियूं, यानी कि फिगर 1 हुई त फिगर 1 ई असां जेका उतां ॾिनीसीं उहा ई अची वेंदी। जेके एक्चुअली ही हूंदियूं आहिनि कंटेंट्स टेबल ऑफ फिगर्स जूं केतिरियूं तव्हांजूं रखियल आहिनि जीअं असां चैप्टर ॾींदा आहियूं चैप्टर जी मदद सां, पर हिते असां छा कंदा आहियूं
हिननि खे असां फिगर्स जे ॾींदा आहियूं जीअं चवंदा आहिनि त चैप्टर में फिगर 2 ते ॾिसो असांजी सॼी डिफाइन थियल आहे फिगर 1 ते ही उन जे लाइ हूंदो आहे यानी कि कैप्शन जे लाइ क्रॉस रेफरेंस ॾियोसि यानी कि कहिड़ो बि तव्हां क्रॉस रेफरेंस ॾियोसि बुक मार्क जीअं इस्तेमालु कंदा आहियूं फुटनोट इस्तेमालु कंदा आहियूं या हेडिंग इस्तेमालु कंदा आहियूं नंबर आइटम कंदा आहियूं ही उन्हनि जे लाइ असां बुक मार्क ॾींदा आहियूं यानी कि क्रॉस कयोसि तव्हां हिकु हंधि खां बि रेफरेंस जीअं असां रेफर कराईंदा आहियूं बुक मार्क में जीअं असां अॻिते रिव्यू में आहे असां बुक मार्क सिखंदासीं त उहो तव्हांखे हुते ऑटोमेटिकली सम्झ में ईंदियूं ऐं एंट्री असां हिते छा कंदासीं हिते कुझु पॉइंट्स हूंदियूं आहिनि जेके असांजूं अची वेंदियूं जीअं फॉर मेन एंट्री आहे ए आहे असां ए मार्क करे छॾियोसीं त उहा एंट्री ए अची वेंदी हिते हीअ असांजी सैम्पल जेका हूंदी आहे पैराग्राफ सैम्पल जेका इंसर्ट मां सॉरी होम मेन्यू मां उही असांजी हिते ख़तमु कंदासीं ॾिसो हिते ई वापसि अची वेंदी यानी कि असां इन्हनि खे इंसर्ट ॾिनीसीं मार्क ही मार्क आहे हुनजी यानी कि ही असां जेको ईअं चई सघूं त इंडेक्स वारी जॻह ते मार्क ॾेई छॾियूं जीअं 1 ते 2 ते वञणु चाहियूं उहो असांजो उन जे लाइ अची वेंदो जीअं बुक मार्क हूंदो आहे असां हिकु पॉइंट खां ॿी पॉइंट ते जीअं लिंक ॾींदा आहियूं असां हाइपर लिंक हूंदी आहे उन जे थ्रू इंसर्ट हाइडेंक्स ही असांजी इंडेक्स इंसर्ट करे सघूं था सेम तरीक़े सां जीअं फॉर एग्जांपल असां कॉलम्स केतिरा हुजनि एंड नोट्स हुजे रन हुजे इंडेंट हुजे केतिरी साइज़ हुजे उहा सॼी असां फॉर्म टेम्पलेट कहिड़ो हुजे उहो फैंसी हुजे मॉडर्न बुलेटेड हुजे उहो असां सॼी सेटिंग करे छॾींदा आहियूं हितां ही हुनजी सेटिंग ही एक्चुअली रेफरेंसिस जे लाइ ॾींदा आहियूं जॾहिं असां बुक ठाहींदा आहियूं उन जे लाइ सॼो मेन्यू में जीअं मूं अॻु में ई चयो त उन जे लाइ असां ॾेई सघूं था उनखां पोइ इंसर्ट टेब अथॉरिटीज़ जेके बि हुजनि तव्हां क्लासिस आल ॾियोसि तव्हां ओके कयोसि तव्हां आल ओके तव्हांजूं जेके बि हूंदियूं ठहियल न आहे टेबल तॾहिं तव्हांजी उहा टेबल कोन अची ईंदी असां हिन खे ख़तमु करे छॾियूंसि हाणे असां रेफरेंस ते अचोसि इंसर्ट ही असांजी टेबल्स स्टेटस केसिस ॾियोसि तव्हांजी केसिस में उन में अची वेंदियूं मीन्स के ही बि रेफरेंसिस जो टाइप्स हूंदा जंहिंजी मदद सां असां इस्तेमालु करे सघूं था हिन जी होप त ही तव्हांखे सम्झ में आयो जॾहिं बि असां बुक ठाहींदा आहियूं त बुक खे रेफरेंस ॾियण जे लाइ असां रेफरेंस मेन्यू जी मदद वठंदा आहियूं यानी कि बुक जी रेफरेंस किथां वरितो आहे उनजी इंडेक्स ठाहिणी आहे या उनजे तस्वीरुनि खे फिगर 1 ॾियणो आहे ऑब्जेक्ट ॾियणो आहे उहा सॼी सेटिंग असां हिते कराईंदा आहियूं अगरि असांजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे प्लीज़ शेयर ऐं लाइक कयो ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो थैंक यू फॉर वॉचिंग